मौला मींह वसाई कई सारी सिंध हयात चे उठो हर हंध तो दुका लथो। अस्सलाम वालेकुम सजणों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे त्यार ख़ैर, उम्मीद आहे सभु ठीकु ठाक मज़े में हूंदा। अॼु हिकिड़े बहितरीनु माण्हू सां ओचिती मुलाक़ात थी वई आहे ऐं जो इरादो कयो आहे त अॻिते जो इंटरव्यू बि अव्हांखे ॿुधाईंदासीं। बहरहाल अॼु जा जेका ओचिती मुलाक़ात जो बि थोरो फ़ाइदो वठंदा आहिनि, ॿ टे शहर ॿुधंदासीं। हाणे अचो त हयात लिगारी सां कुछ ॻाल्हियूं करियूं। हयात लिगारी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? त्यार ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह जा करम। अॼु अव्हांजो ओचितो अचणु थी वियो। बस ईअं वक़्त जे हिसाब सां। बहरहाल असां सोचो इन मां बि फ़ाइदो वठिजे। उम्मीद आहे तोखां हिकिड़ो इंटरव्यू कंदासीं, उन बारे में कुझु तव्हांजी ज़िंदगी जे बारे में, तव्हांजी शाइरी जे बारे में बि ॻाल्हि मुआड़ कंदासीं। बहरहाल अॼु को मुख़्तसर असांखे शाइरी ॿुधाईंदा। बिस्मिल्लाह जी। सभिनि दोस्तनि जी नज़र में हिकु लाकिड़ लतीफ़ जो बैत अंदाज़ पेश कजे थो। जी। लतीफ़ सरकार चयो त अॼु पिणु उत्तर पार ॾे कारा ककर केस, वाह वुरियूं वसण आयूं करे लाल लबेस, पिरी जे परदेस मूंखे मींहं मेड़िया। वाह। पिरी जे परदेस मूंखे मींहं मेड़िया, मोहबत मुंहिंजा सिपरी आणी दई अल्लाह, तोखे सारियो साह उखंडियो आऊं करे। सुभान अल्लाह। हाणे कुझु अव्हां पंहिंजे ॾात मां, अल्लाह जे ॾिने मां बि कुझु असांखे ॿुधाईंदा, असांजे दोस्तनि खे। मुंहिंजो पंहिंजो बैत सभु सिंध वासियुनि जे नां कजे थो। मुंहिंजो पंहिंजो बैत अॼु उतर खां मालिक मींहं वसाया, अॼु उतर खां मालिक मींहं वसाया, गुल बहार संधियूं गुलज़ारियूं छा राज़क रंग रचाया। वाह। हिन बूंद बरसण सां मारन मिली मोरा ॻाया, वाह। हारंद हयात चए मारन मल्हाया वरी ॾींहं ख़ुशी। वाह। मोटी आई मींहन जी वरी आई वतन ते मोटी मींहन जी मुंद, वाह। मौला मींह वसाई कई सारी सिंध हयात चे उठो हर हंध तो दुका लथो ॾुथियन। वाह।